रेल में एक सीट ते 4 मायूं वेठियूं। एक 70 साल जी बुढ़ी वेठी। उन्हीअ खां 3 पुछो त तुंहिंजी उमिरि घणी आहे? हुई 70 सालनि जी। चई मां 50 जी आहियां। त जेका 50 वारी वेठी उन्हीअ खां ॿियनि पुछो त तुंहिंजी उमिरि घणी आहे? चई मुंहिंजी त 40 आहे। चई ठीकु आहे। 30 माईअ खां पुछऊं तुंहिंजी उमिरि घणी आहे? हुयसि 30। त उन्हीअ ॿुधायो मुंहिंजी 20 आहे। ऐं जेका सचपच हुई 15 साले जी त उन्हीअ खां पुछो तुंहिंजी उमिरि घणी आहे? चई मुंहिंजी त छड़ो 10 आहे। त मथीअ सीट ते हिकिड़ो काको ॿुढो इहो वेठो माए जूं ॻाल्हियूं ॿुधे। उन्हीअ सोचियो मां बि कोई ड्रामो ॾेखारियां। हे ॿुढियूं पंहिंजी उमिरि एॾी घटि थियूं ॿुधाइनि। चइबो आहे नौजवान पंहिंजी कमाई न ॿुधाईंदो आहे ऐं मायूं पंहिंजूं उमिरि न ॿुधाईंदियूं आहिनि। काके छा कयो, मथां वठी करे हेठि जो किरियो त चैनी जे कच्छ में किरियो। चई काका हे छा आहे? चई मां ॼमा ई हाणे थो अमन, ॾायो ई हाणे आहे। तंहिं करे तव्हां ख़्यालु न कयो, मां त नंढिड़ो ॿारु आहियां तव्हांजे अॻियां। भेण काॾे 70 सालनि जी, काॾे 50 जी, सभु थियूं कूड़ ॻाल्हायो। जे मां काके कूड़ ॻाल्हायो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे।